नाज़रीन, घोसपुर में पुलिस कार्रवाई करे मुग़वी के बाज़ियाब कराने जी दावा कई है। इन हवाले से वधिक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है शेरज़मा बिजाराणी। जी शेरज़मा, छा तफ़सील आहिनि? नौजवान अकबर पवार के घोसपुर पुलिस BSP दरबारे इलाके में मुबैना मुकाबलेबाज़ बाज़ियाब कराने की दावा कई है। इन सिलसिले में SHO घोसपुर गुलाम सरवर बुर्णो ॿुधायो तो नौजवान औरतां आवाज़ हिड़की कचे जे जागीरानी गैंग पारां केस फोन से घुराए इश्क के बहाने सां घुराए अगवा करण जो मनसूबो जोड़ियो हो, जैसे खुफिया मोबाइल ट्रेसिंग जरिए उनके BSP दरबारे इलाके में मुबैना मुकाबलेबाज़ बाज़ियाब करायो वरितो आहे। उन चयो त ॾोहारी पुलिस के ॾिसंदे ही फरार थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त घोसपुर ऐं कश्मीर ज़िले में ही औरतां आवाज़ हिड़की जी अगवा जो कारोबार है वो गुज़िरियल केतिरनि ई दहाकनि खां हलंदो पियो अचे, पर माण्हुनि खे हिन वक़्त ताईं कश्मीर पुलिस गुज़िरियल 2 महीननि खां 40 खां वधीक माण्हुनि खे हिन हिड़क जी अगवा थियण खां बचाए वरितो आहे। जी शेरज़मा, जी मेहरबानी।